हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबी सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम, मोमिनन जो मुर्शिद, अहले सुन्नत जो मुर्शिद। असां इन जे ई करे चवंदा आहियूं, उलमाए किराम जो चवण आहे त अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली, अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली, हज़ार जाने गिरामी बफ़िदाए नामे अली। अली मुंहिंजो इमाम आहे, मां हज़रत अलीअ जो ग़ुलाम आहियां। हीअ त हिकु जान आहे, जेकॾहिं हज़ार जानूं हुजनि त बि सोणे अलीअ जे नाम तां क़ुर्बान करे छॾिया। उहो अली करमल्लाहु वजहुल करीम, जंहिंजे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो, पाण हिकु जॻह ते हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची विया त अबू बकर सिद्दीक़ फरमायो, ओ माण्हूअ जंहिंखे रसूलुल्लाह जो महबूब ॾिसणो आहे त अलीअ जे चेहरे खे ॾिसे। हज़रत अली साईं मुस्कुराइनि पिया। पाण इरशाद फरमायूं, जंहिंखे मुंहिंजे महबूब जो वेझो मिटु ॾिसणो आहे उहो हिन अली जे चेहरे खे ॾिसे। जंहिंखे अहिड़ो माण्हू ॾिसणो आहे जेको जन्नती आहे, उहो अली जे चेहरे खे ॾिसे। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम अबू बकर सिद्दीक़ जे इन फरमान ते खिलनि पिया। जवाब में हज़रत अली इरशाद फरमायो, ओ अबू बकर, जेकॾहिं तो मुंहिंजी इहा तारीफ़ कई आहे त अचु त मां बि तोखे ॿुधायां त तुंहिंजो छा मक़ाम आहे। हज़रत अली अबू बकर लाइ फरमायो आहे, जेकॾहिं मुंहिंजे महबूब जी उम्मत में सभिनीनि खां वधीक उम्मत लाइ राहिमीन तव्हांखे ॾिसणो आहे त अबू बकर सिद्दीक़ ॾिसो। जेकॾहिं तव्हांखे महबूब जो ग़ार वारो यार ॾिसणो आहे त अबू बकर सिद्दीक़ ॾिसो। जेकॾहिं तव्हांखे महबूब जो रफ़ीक़ ॾिसणो आहे त हिन अबू बकर सिद्दीक़ खे ॾिसो। इहा उन्हनि जी पाण में मुहबत आहे। हज़रत सैयदना उमर फारूक इरशाद फरमाईंदो आहे त टे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके शयूं अलीअ खे मिलियूं, मुंहिंजी दिलि चवे थी त जेकॾहिं काश के मूंखे बि मिलनि हा।